अॼु असां हाइपर सेंसिटिविटी जे बारे में पढ़ंदासीं, जंहिंखे असां एलर्जी बि चवंदा आहियूं ऐं जेको आहे रिएक्शन्स बि असां चवंदा आहियूं। सेंसिटिविटी या जेको आहे रिएक्शन्स, इन्हनि जी जेकी डेफिनेशन आहे उहा इहा ई आहे, जॾहिं हिकिड़ो जेको आहे ॿाहिरीं का बि अहिड़ी शइ डस्ट पार्टिकल्स जे मिटी जा जेके आहिनि ज़रा उहे थी विया, या जेको आहे किन फीमेल्स खे जेको आहे मेकअप जे करे बि थींदो आहे, या ॿियनि जेके आहिनि डिटर्जेंट साबुणनि जे करे या दवाइनि जे करे जेका एलर्जी थींदी आहे, उहो बज़ाते ख़ुदि त हिकिड़ो को बि नुक़सानु पहुचाईंदड़ न आहे शयूं न आहिनि हूंदियूं। जीअं माखी जेकी मख आहे उहा जॾहिं चकणंदी आहे त उहा जेकी आहे उनजो जेको ज़हर आहे उहो नुक़सानु पुॼाईंदड़ न ईंदो, पर उहो असांजे जिस्म जे जेको को मुदाफ़ती जेको निज़ाम आहे, इम्यून सिस्टम खे उन खे अञा वधीक जेको आहे एक्टिव करे छॾींदी आहे। उहो जेॾी महिल वधीक हिकिड़ी लेवल खां एक्टिव थींदो आहे त उहो जेको आहे पंहिंजे ई जिस्म जे अगेंस्ट कमु कंदो आहे ऐं असांजा जेके पंहिंजे ई जेको जिस्म आहे उन खे नुक़सानु पुॼाईंदो आहे। ऐं इहा ई डेफिनेशन आहे एलर्जी ऐं हाइपर सेंसिटिविटी जी, त असांजो जेको इम्यून सिस्टम आहे उहो हिकिड़ी लेवल खां जेको आहे वधी वञे ऐं असांजे पंहिंजे ई जिस्म खे नुक़सानु पुॼाए। एलर्जी जा जेके आहिनि उहे जेके काज़िज़ आहिनि उन्हनि में जेके आहिनि हिते पेट डेंडर लिखियो वियो आहे। पेट डेंडर मां मुराद आहे जेके उन्हनि में छा थींदो, उहे जानवर जेके आहिनि उन खलुनि मां जेके आहिनि उन्हनि जा जेके स्किन जेकी आहे उहा जॾहिं छणंदी आहे, जेका उन जी चमड़ी जॾहिं छणंदी आहे ऐं उन खां अलावा उन्हनि जा जेके वार हूंदा आहिनि त उन्हनि जे करे बि एलर्जी थींदी आहे घणनि ई केतिरनि ई माण्हुनि खे। या जेको आहे जॾहिं माखी जी जेको आहे मख आहे जेको आहे उहो ॾंगण या जेको आहे चक पाए उनजे करे बि एलर्जी थींदी आहे, जॾहिं उनजी क्वांटिटी जेको आहे उहा हिकिड़ी हद ऐं लेवल खां वधी वञे। उन खां पोइ जेको आहे प्लांट जेको आहे, कुझु जेके आहिनि ॿूटा हूंदा आहिनि उन्हनि जा, जीअं पॉइज़न ईवी जेको आहे इहो हिकिड़ो प्लांट आहे जंहिंखे हथु लाइण सां जेको आहे एलर्जी थींदी आहे। उहो जेको आहे उनजे ॿूटे में यानी कि अहिड़ा केमिकल्स हूंदा आहिनि जेके असांजे स्किन ते लॻंदा आहिनि ऐं उहे जेके आहिनि रिएक्शन जो बाइस थींदा आहिनि। डिटर्जेंट्स ऐं फ्रेगरेंसिस जीअं ख़ुशबू थियूं, कंहिंखे जेको आहे कॾहिं कॾहिं परफ्यूम जी ख़ुशबू खां थींदी आहे। ऐं डिटर्जेंट्स जेके असां वटि जेके सोप्स वग़ैरह थी वियो या घरनि में थांवनि धोइण जा जेके साबुण थी विया या जेके केमिकल्स थी विया, उन्हनि जे करे बि जेको आहे एलर्जी थींदी आहे। फूड कॾहिं कॾहिं खाधे पीते जे करे बि थींदी आहे, नट्स थी वियो, फिश थी वियो ऐं जेके आहिनि शेल फिश थियूं। ऐं मेडिकेशन्स, हिकिड़ी ॻाल्हि हिते ज़रूरु यादि रखण जहिड़ी आहे, जॾहिं मेडिकेशन दवाउनि जे करे जेको आहे एलर्जी थिए त इहा ॻाल्हि ज़रूरु यादि रखणु घुरिजे त उहे दवाऊं जेके आहिनि तव्हां लिखी पाण वटि रखे छॾो, त जीअं ॿिए चकर जेको आहे तव्हां पंहिंजे डॉक्टर खे ॿुधाए सघो त मूंखे हिन दवा खां जेको आहे उहा एलर्जी थींदी आहे। न त एलर्जी जेको आहे रिएक्शन जेके आहिनि उहे मोतमार बि साबित थी सघे थो जेकॾहिं उनजो बर वक़्तु जेको आहे ख़्यालु न कयो वियो त। डस्ट जेको आहे मिटी जे करे बि जेको आहे एलर्जी थींदी आहे केतिरनि ई माण्हुनि खे। ऐं पोलेन जेके थी विया, पोलेन जेके हूंदा आहिनि इहे ग्रेन्स नमूने हूंदा आहिनि ऐं इन्हनि में जेके आहिनि अहिड़ा केमिकल्स मौजूदु हूंदा आहिनि जेके असांजे जिस्म खे जेको आहे नुक़सानु पहुचाईंदा आहिनि ऐं रिएक्शन जो बाइस थींदा आहिनि। ऐं उन खां पोइ जेको आहे ॿियो वरी जेको आहे मोल्ड थी वियो। ऐं निकिल मां मुराद आहे त घणो जेके माण्हू जेके आहिनि मायूं फीमेल्स हूंदियूं आहिनि उहे वरी सोन पाईंदियूं आहिनि, त उन्हनि खे जेको आहे अक्सर करे सोन पाइण जे करे बि थींदो आहे, एलर्जी थींदी आहे। उन्हनि जा जेके आहिनि नेक्स्ट जे ईची जेकी हूंदी आहे उन जॻहुनि ते एलर्जी जी रिएक्शन साम्हूं ईंदो आहे। या जीअं जेको आहे वालियूं आहिनि, वालियुनि पाइण सां जेके आहिनि उन्हनि खे कॾहिं कॾहिं अहिड़नि जेके आहिनि निकिल जे करे उहे जेके आहिनि रिएक्शन जो बाइस आहिनि। हाणे हीअ हिकिड़ो आहे त आख़िरकार असांजे जिस्म में कीअं रिएक्शन थिए छो थो, उनजा सबब छा आहिनि, उनजो प्रोसीजर कहिड़ो आहे, इहे जेतिरा बि रिएक्शन थियनि था इहे थियनि छो था। हाणे हीअ ॾिसो त हीअ जेके आहिनि जॾहिं फस्ट टाइम को बि एलर्जिन असां यानी कि उन पार्टिकल खे चवंदा आहियूं, उन डस्ट खे चवंदा आहियूं जंहिंजे करे तव्हांखे एलर्जी थींदी आहे, रिएक्शन थींदो आहे, असां उन खे जेको आहे एलर्जिन चवंदा आहियूं। असांजे जिस्म में WBCs मौजूदु हूंदा आहिनि। WBCs जो कमु हूंदो आहे
उहे फाइट कंदा आहिनि पैथोजिन सां, बैक्टीरिया सां, वायरसिस खां, फंजाई खां, ऐं असांखे जेको आहे कंहिं बि बीमारी खां बचाईंदा आहिनि WBCs। WBCs में ही हिकिड़ी जेको आहे WBC जी टाइप आहे, उन्ही खे जेको आहे सेल खे असां एंटीजन प्रेज़ेंटिंग सेल चवंदा आहियूं। ऐं एंटीजन प्रेज़ेंटिंग सेल जी हिकिड़ी मिसाल जेके आहिनि मैक्रोफेजिस हूंदा आहिनि। ठीकु आहे, उहे मैक्रोफेजिस छा आहिनि कंदा, जॾहिं फस्ट टाइम ही जेको आहे एंटीजन जॾहिं असांजे जिस्म में उहो जेको आहे एंटर थियो त ही मैक्रोफेजिस वठी करे इहे यानी कि इन्हनि खे ॿियनि जेके आहिनि टी हेल्पर सेलनि जे हवाले कंदा आहिनि त जीअं वधीक एंटीबॉडीज़ ठहनि ऐं एंटीबॉडीज़ वरी इन्हनि एंटीजन्स खे किल करनि। पोइ ही जेके प्रेज़ेंटिंग सेल हूंदा आहिनि, इहे एंटीजन प्रेज़ेंटिंग सेल हूंदा आहिनि, इहे वरी जेके आहिनि हेल्पर टी सेल जे साम्हूं इन्हनि जेके आहिनि एंटीजन्स खे आणींदा आहिनि त जीअं हेल्पर टी सेल इन्हनि खे जेको आहे सुञाणे ऐं जेके आहिनि प्लाज़्मा सेलनि ॾांहुं मोकिले त उहे प्लाज़्मा सेलनि ॾांहुं मोकिले जीअं जिस्म जेको आहे या ॿी जेके सेल आहिनि उन्हनि ॾांहुं मोकिले त उहे एंटीबॉडीज़ ठाहिनि। पोइ हेल्पर टी सेल जेको आहे ही तव्हां हाणे ॾिसो था त उहो जेको आहे रिलीज़ कराईंदो आहे। हेल्पर जेके आहिनि हेल्पर 2 जेके आहिनि टी सेल उहे रिलीज़ कराईंदा आहिनि। इंटरल्यूकान 4 थी वियो, इंटरल्यूकान जेके आहिनि 12 थी वियो, उहे छा आहिनि कंदा वरी बी सेलनि खे इन्हनि इंस्ट्रक्शन्स जे मुताबिक़ एक्टिवेट कंदा आहिनि, उहे एक्टिवेट कंदा आहिनि। पोइ बी सेल जेके आहिनि फर्दर उहे जेके आहिनि वरी डिवाइड थियणु शुरू थींदा आहिनि, उहे विराइजणु शुरू थींदा आहिनि, उन्हनि जी डिवीज़न जेको आहे थियणु शुरू थींदी आहे। प्लाज़्मा सेल जेके आहिनि पोइ जेको एंटीबॉडी ठाहींदा आहिनि, उन एंटीबॉडी जो नालो हूंदो आहे IgE एंटीबॉडी। ठीकु आहे, IgE जेका एंटीबॉडी ठहंदी आहे उन एंटीबॉडी खां पोइ ही जेके प्लाज़्मा सेल हूंदा आहिनि इन्हनि मां जेकी आहे IgE एंटीबॉडी। हाणे जेका असांजे जिस्म में जेको रिएक्शन्स जेके थींदा आहिनि उहे हिन IgE एंटीबॉडी जे करे थींदा आहिनि। असांजे जिस्म में जेतिरा बि रिएक्शन्स परफॉर्म थियनि था उहे इन IgE एंटीबॉडी जे करे थियनि था। छो था थियनि हाणे इहो ॾिसूं था अॻिते हली, छाकाणि मास्ट सेल बि जेके आहिनि इहे WBCs हूंदा आहिनि। ठीकु आहे, इन्हनि जे मथां अची जेके IgE आहिनि इहे अची हिते बाइंड थींदियूं आहिनि, अटैच थींदियूं आहिनि, छाजी जॻह ते कहिड़ी जॻह ते FC जेको रीजन आहे उन जॻह ते अची अटैच थींदियूं आहिनि। पोइ जॾहिं वरी छा आहे थींदो, जॾहिं ॿिए चकर उहे एंटीजन ईंदियूं आहिनि जेके उहे डस्ट पार्टिकल्स हुया जिन्हनि जे करे इहे एंटीबॉडी ठही IgE, जॾहिं इहे जेके आहिनि को बि नुक़सान न आहिनि पुॼाईंदियूं। इहे जेके एंटीजन हूंदियूं आहिनि जीअं जेको आहे माखी मख जेको आहे चक कयूं, ठीकु आहे, उन जे करे यानी कि उहो को बि जेको आहे उहो नुक़सान नथियूं पुॼाइनि, पर उन जे करे ॿियो असांजे जिस्म जो पंहिंजो मुदाफ़िती निज़ाम पाण खे बचाइण जे लाइ पाण खे एक्टिव ज़रूरु कंदो। हाणे उहा एंटीजन जॾहिं ॾिसो था ही जेको आहे मास्ट सेलनि ते जीअं जेको आहे एंटीजन एक्टिव जेको आहे उन एंटीबॉडी ते अची बाइंड जेको आहे थी त उन्हनि जेके आहिनि बाइंड थियण सां ई जेके आहिनि उहे हिस्टामिन्स जेके आहिनि उहे ॿिया केमिकल्स रिलीज़ कराइण शुरू कया, जिन्हनि जे करे असांजे जिस्म में उहा एलर्जी थी, उहो रिएक्शन थियो। यानी कि ही जेके ग्रेन्यूल्स जॾहिं रिलीज़ थींदा, ही जेकी एंटीजन आहे या जॾहिं इन एंटीबॉडी IgE ते बाइंड थींदी, बाइंड थियण सां अंदरि केमिकल रिएक्शन्स शुरू थींदा। मास्ट सेलनि जे अंदरि केमिकल रिएक्शन जीअं शुरू थींदा त उन्हनि मां ग्रेन्यूल्स जेके आहिनि उहे केमिकल्स निकिरणु शुरू थींदा। उहे जॾहिं केमिकल जेके निकिरंदा आहिनि उहे ई जेके आहिनि असांजे जिस्म खे उहो रिएक्शन कंदा आहिनि। उन्हनि जे करे जेको आहे हाइपर सेंसिटिविटी थींदी आहे, एलर्जी थींदी आहे। उहे जेके आहिनि कंहिंजो जिस्म जेको आहे सुजी वेंदो आहे, कंहिंजो जेको आहे गलो उहो सुजी वेंदो आहे, को माण्हू जेको आहे उहो साह न आहे खणी सघंदो, ट्यूबरक्लोसिस जीअं थी वई। हाणे हलूं था अॻिते, तिन जा जेके आहिनि उहे टाइप्स कहिड़ा कहिड़ा आहिनि। हाणे हिन स्लाइड में असां ॾिसंदासीं त एलर्जी जा जेके आहिनि टाइप्स कहिड़ा आहिनि, घणनि टाइप्स जूं जेके आहिनि उहे हाइपर सेंसिटिविटी आहे, कहिड़ा कहिड़ा टाइप्स आहिनि। टाइप ए जेको आहे एलर्जी, उनमें छा आहे थींदो, ही जेके एलर्जिन आहिनि, एलर्जिन असां जीअं मां तव्हांखे पहिरां ॿुधाए चुको आहियां त एंटीजन खे चवंदा आहियूं, उन डस्ट पार्टिकल खे चवंदा आहियूं जेको रिएक्शन जो सबबु आहे। उहो जेको आहे असांजी जेको आहे एंटीबॉडीज़ ते जीअं ई लॻो त उनजे करे वरी छा थी वियो, ग्रेन्यूल्स रिलीज़ थिया, जंहिंजे करे असांजे जिस्म में जेको आहे रिएक्शन थियो। हाणे वरी अची वई टाइप 2। टाइप 2 जेकी आहे उनमें तव्हां हाणे ही ॾिसो था त ऑलरेडी एंटीजन मौजूदु आहिनि असांजे सेलनि जे मथां, असांजा जिस्म जा सेल आहिनि। ठीकु आहे, असांजे जिस्म जे सेलनि जे मथां जेके आहिनि उहे एंटीजन मौजूदु आहिनि। हाणे इन्हनि जेके आहिनि एंटीजन ते इहे जेके एंटीबॉडी वरी इन्हनि ते अची अटैच थींदियूं। जॾहिं इहे एंटीबॉडी इन्हनि ते अटैच थींदियूं त उहे जेके साइटोटासिक जेके टी सेल हूंदा आहिनि उहे एक्टिवेट थींदा आहिनि ऐं उहे जेके आहिनि पोइ छा आहे थींदो, केमिकल्स रिलीज़ थींदा आहिनि, फेगोसाइटोसिस थींदी आहे। जॾहिं फेगोसाइटोसिस स्टार्ट थींदी आहे त माना
रिएक्शन जेको आहे असांजे जिस्म में उहो शुरू थी वियो। ये जेके आहिनि इम्यून कॉम्प्लेक्स जेके आहिनि ठहनि था, हिन खे जेको आहे टाइप 2 के एंटीबॉडी मीडिएटेड हाइपर सेंसिटिविटी असां चवंदा आहियूं। हाणे वरी ॾिसो त ही जेको आहे टे नंबर जेको आहे रिएक्शन में छा थो थिए। टे नंबर रिएक्शन में वरी थिए थो त ही जेके एंटीबॉडी ऐं एंटीजन जेके आहिनि इहे हिकिड़े क़िस्म जो इम्यून कॉम्प्लेक्स ठाहींदियूं आहिनि। इम्यून कॉम्प्लेक्स या जेको आहे हिकिड़े क़िस्म जो जेको आहे पाण में ग्रुप ठाहींदियूं आहिनि। उन ग्रुप जे करे छा आहे थींदो, मैक्रोफेजिस जेके आहिनि न्यूट्रोफिल्स उहे जेके आहिनि स्टार्ट थींदो आहे, फेगोसाइटोसिस स्टार्ट थींदी आहे ऐं उहा जेके आहिनि फेगोसाइटोसिस जेके आहिनि उहे वरी पोइ रिएक्शन परफॉर्म असांजे जिस्म में थींदो आहे। 3 खे असां इम्यून कॉम्प्लेक्स मीडिएटेड हाइपर सेंसिटिविटी चवंदा आहियूं। उन खां टाइप 4 आहे, उहा टाइप 4 सभिनि जेके आहिनि रिएक्शन्स खां मुख़्तलिफ़ आहे। उहो इन जे करे जो हिन जो जेको सबबु आहे उहे हेल्पर टी सेल हूंदा आहिनि, न कि एंटीबॉडी या एंटीजिन। उनमें छा थींदो, जॾहिं फर्स्ट टाइम को बि एलर्जिन ईंदो आहे उन खां पोइ साॻियो ई जेको प्रोसीजर वरी रिपीट थींदो आहे। उहे जेके आहिनि एलर्जिन जेके आहिनि मैक्रोफेजिस शो कंदा आहिनि, उनजे करे टी सेल जेके आहिनि डिवाइड थियण शुरू थी वेंदा आहिनि ऐं उन सां छा थींदो, वरी ॿियों चकर जॾहिं उहो एलर्जिन ईंदो आहे त उहे वरी वंस अगेन जेके आहिनि उहे टी सेल जेके आहिनि उहे डिवाइड थियण शुरू थींदा आहिनि, जंहिंजे करे जेको आहे एलर्जी थींदी आहे। ऐं हिन खे जेको आहे डिलेड टाइप चइबो आहे। डिलेड टाइप असां हिन खे इन जे करे चवंदा आहियूं, हीउ जेको आहे कुझु ॾींहंनि खां पोइ रिएक्शन साम्हूं अचणु शुरू थींदो आहे। 24 खां जेको आहे 72 कलाकनि जे दौरान हीउ जेको आहे रिएक्शन साम्हूं ईंदो आहे। हिन में जेके आहिनि प्रोसीजर उहे जेके आहिनि पहिरां जेके बि मां तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधाए चुको आहियां ऑलरेडी। टाइप 1 जे बारे में IgE जे करे थो थिए, टाइप 2 जेको आहे IgG या जेको आहे IgM जे ऐं टाइप 3 जेको आहे IgG एंड जेको आहे IgM जे करे, ऐं टाइप जेको 4 आहे उहो जेको आहे टी सेलनि जे करे थो थिए। अच्छा, हिननि जा जेके मिसाल आहिनि, एग्ज़ाम्पल कहिड़ियूं डिज़ीज़ या बीमारियूं आहिनि। हीअ जेको आहे लोकली जेके आहिनि जेके असांखे रिएक्शन्स थींदा आहिनि कंहिं बि शयुनि जे करे, उहा टाइप 1 में थी अची वञे। ऐं ॿिया हिननि में जेके आहिनि हे फीवर थी वियो, फूड एलर्जीज़ थियूं ऐं ड्रग जेके आहिनि एलर्जीज़ थियूं, दवाउनि जे करे थींदो आहे ऐं ॿियनि शयुनि जे करे। ऐं उन खां पोइ टाइप 2 जेकी आहे ही उहा एलर्जी आहे, ही उहो रिएक्शन आहे जेको कंहिं ॿिए पेशेंट खे या मरीज़ खे असां जेको आहे ग़लति रत ॾेई छॾूं, यानी कि टाइप जीअं जेको आहे ब्लड ग्रुप कंहिंखे ए हुजे त असां उनखे ब्लड ग्रुप बी ॾेई छॾूं ऐं इन सां छा आहे थींदो, RBC टुटणु शुरू थींदा आहिनि। ऐं RBC टुटंदा आहिनि त उहो मीन्स छा थी वियो, रिएक्शन जेको आहे असांजे जिस्म में थी वियो। ऐं टाइप जेकी 3 आहे उनजा जेके एग्ज़ाम्पल आहिनि बीमारियुनि जा जेके आहिनि पोस्ट स्ट्रेप्टोकोकल जीअं थी वई, ऐं जेका आहिनि उन खां अलावा ॿियूं जेके आहिनि सिस्टमेटिक लूपस थियूं, इहे जेके आहिनि डिज़ीज़ आहिनि। ऐं उन खां अलावा ॿियो जेको आहे हिन में जेको आहे टाइप 4 में जेको आहे टाइप 1 जेके आहे डायबिटीज़ जीअं मिलाइटस थी वई, ऐं उन खां पोइ जेके आहे डर्माटाइटिस थियूं। इहे जेके आहिनि बीमारियूं मिसाल आहिनि हिननि जूं, त जीअं तव्हां जेको आहे आसानी सां हिन लेक्चर खे सम्झी सघो। तव्हां सभिनि जी महिरबानी।